सभिनी दोस्तनि ऐं साथियुनि खे हिकु दफ़ो ॿीहर इंडस डायलॉग में भलीकार। असां ॿई हफ़ीज़ ऐं मां तव्हांजे साम्हूं वीकली इंटरनेशनल में हाज़िर थिया आहियूं। वीकली इंटरनेशनल जो ही 10हों या 11हों एपिसोड आहे जेको तव्हांजे साम्हूं असीं पेश करियूं था। गुज़िरियल 2 हफ़्तनि खां किन हालतुनि जे करे या कुझु मसरूफ़ियतुनि जे करे या ॿियनि सेशन्स जे करे असां ही प्रोग्राम जेको हफ़्तेवार आलमी सूरत हाल ते प्रोग्राम हूंदो आहे उहो रिकॉर्ड न करे सघियासीं। उन लाइ तव्हां सभिनी खां माज़रत। सो अॼु पाण हफ़ीज़ जे हलूं था ऐं उनखां खोड़ सारा मामला पुछा कंदासीं। मां बि उन में गुफ़्तगू कंदुसि। सो बहरहाल गुज़िरियल 2 हफ़्तनि खां जेकी बि आलमी उथल पुथल थी आहे अॼु उन ते असां हिकिड़ी गुफ़्तगू कंदासीं। उमेद त तव्हां हिन मां हमेशह जीअं मुतमिन थींदो ऐं पंहिंजी राय बि ॾींदो। हफ़ीज़ उमेद त तव्हां ठीकु हूंदव। सो असांखे सभ खां पहिरीं तव्हां इहो ॿुधायो त कल्ह टियों खां वठी पाकिस्तानी मीडिया में या इंटरनेशनल मीडिया ते हिकिड़ी वॾियूं ख़बरूं गर्दिश कनि पियूं ऐं हिंदुस्तानी जेको डिफेंस मिनिस्टर आहे जेको वज़ीर दिफ़ा आहे उन इहा ॻाल्हि क़बूल कई आहे त असां पाकिस्तान जे अंदरि कुझु कारवायूं कयूं आहिनि जंहिंखे पाकिस्तान दहशतगर्द कारवायूं चवे पियो। पर हिंदुस्तान इहो चयो आहे त जेके बि दहशतगर्द जेकॾहिं पाकिस्तान में लिकियलु हूंदा, ईरान में लिकियलु हूंदा या किथे बि लिकियलु हूंदा, असां राह 2019 में जेका इंटेलिजेंस एजेंसी आहे उन इहो फ़ैसिलो कयो त असीं पंहिंजी मुल्की सलामती ऐं ख़ुदि मुख़्तियारी लाइ किथे बि जेके अटैक्स आहिनि उहे करे सघूं था। जीअं इसराइल हमेशह कंदो रहियो आहे दमिश्क में, ईरान में, इराक में, यमन में, लबनान में। सो इहो सिलसिलो ईअं ताज़ो पाकिस्तान बि ईरान में एयर स्ट्राइक्स कयूं या मीज़ाइल उते हयां विया। ईरान उन खां अॻु में हिते जैशुल अदल नाले का तंज़ीम आहे जेका एंटी ईरान आहे, उन ते अटैक्स। ईरान में जेके बलोच आहिनि जेके एंटी पाकिस्तान आहिनि उन्हनि ते अटैक्स। इन समूरे मामले खे तव्हां कीअं था ॾिसो? हिंदुस्तान इनखे जाइज़ पियो करार ॾे। पाकिस्तान सिक्योरिटी काउंसिल ऐं आलमी दुनिया खे इहो चयो आहे त हिंदुस्तान कैनेडा में ऐं अमेरिका में सिख जेके रहनुमा आहिनि जेके अलहदगी पसंदि ख़ालिस्तानी मूवमेंट जा जेके रहनुमा आहिनि उन्हनि जे क़त्ल में बि हिंदुस्तान मुलविस रहियो आहे। जंहिं ते कैनेडा उन्हनि सां जेके डिप्लोमेटिक तालुकात हुआ उहे बि सस्पेंड करे छॾिया हुआ। सो इन क़िस्म जूं ख़बरूं पाण खे ॿुधण में अचनि पियूं। तव्हां हिन समूरे मामले खे आलमी क़ानूननि जे पस मंज़र में या मुल्की जेका सावरेंटी आहे, ख़ुदि मुख़्तियारी आहे, अक़वाम मुतहिदा जा जेके क़ानून आहिनि उन्हनि जे पस मंज़र में तव्हां हिन समूरे मामले खे कीअं ॾिसो था? मंसूर बड़ी मेहरबानी। पहिरीं ॻाल्हि त इहा त इहा रिपोर्ट पब्लिश कई द गार्डियन जेको बरतानवी जरीदो आहे या बरतानवी अख़बार आहे उन इहा रिपोर्ट पब्लिश कई। उन रिपोर्ट में कैटेगरिकली इहो चयो त जेके 20 पीपल मारिजी आहिनि पाकिस्तान में जेके लिंक्ड हुआ जेके हिंदुस्तान में दहशतगर्द कार्रवाई थियनि थियूं सो कॉल्ड या जेके बि सेपरेटिस्ट मूवमेंट आहिनि ख़ासि तौर ते ख़ालिस्तान में। तव्हांखे यादि हूंदो त 6-7 महीना पहिरीं लाहौर में सुबुह जो वाक कंदड़ 2 हिंदुस्तानी जेके हुते सेपरेटिस्ट आहिनि उन्हनि जा जेके माण्हू आहे उन्हनि खे बि मारियो वियो हिते। त ख़बर कोन पइजी सघी त उन्हनि ते कीअं फायरिंग कई, कीअं मारियो, छा न थियो। सो इहे अहिड़ियूं कार्रवायूं थींदियूं रहियूं पाकिस्तान में। ऐं कल्ह इन ते रिपोर्ट आई टोटली पाकिस्तान हिंदुस्तान जो कयो 20 कार्रवायूं कयूं आहिनि यानी 20 कार्रवायूं करे हुन मुख़्तलिफ़ माण्हू मारिया आहिनि। इन जी जेका तस्दीक आहे उहो पाकिस्तानी फॉरेन सेक्रेटरी जेको आहे उन बि कई त टोटल हिंदुस्तान पाकिस्तान में 20 कार्रवायूं करे माण्हू जेके आहिनि मारे चुको आहे। जेके हू चवनि था असांखे घुर्बल आहिनि पर पाकिस्तान चवे थो त उहे सिर्फ़ु आम सिविलियंस हुया पाकिस्तान जा या उहे माण्हू जिन असाइलम वरितल हुई इंटरनेशनल लॉ जे तहत। सो इहो कार्रवायूं हिंदुस्तान कयूं। ऐं द गार्डियन जी जेकॾहिं तव्हां रिपोर्ट पढ़ंदो न त उन रिपोर्ट में कैटेगरिकली इहो लिखियलु आहे त हिंदुस्तान जमाल खशोगी जी शहादत खां पोइ जेको तुर्की में सऊदी जे कॉन्सुलेट जनरल में थी हुई जंहिंखे अमरीकी मीडिया इहो चयो त इहो मोहम्मद बिन सलमान ख़ुदि उन्हनि जी इजाज़त ॾिनी। सो उन कार्रवाई खां पोइ हिंदुस्तान जी गवर्नमेंट उन्हनि जी एजेंसीज़ वेही करे इहो फ़ैसिलो कयो त हाणे जेकॾहिं सऊदी अरब जहिड़ो मुल्क ईअं करे सघे थो त असां करे सघूं था ऐं असांखे अहिड़ियूं कार्रवायूं करणु घुरिजनि। त यानी उन्हनि इहो ॿुधायो त उन्हनि जो जेको इंस्पिरेशन मिली उहो मिली जमाल खशोगी जी किलिंग आहे। ऐं हुननि इहो फ़ैसिलो कयो त हाणे जेको आहे असां वञी कार्रवायूं कंदासीं। पोइ न सिर्फ़ु उन्हनि पाकिस्तान में कार्रवायूं कयूं, उन्हनि कैनेडा में कार्रवाई कई आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल 2 महीननि में जेको पन्नू वारो टारगेटेड अटैक हुयो जंहिंखे अमरीकी जेके एजेंसियुनि आहिनि उन्हनि नाकाम बणायो त उन में बि अमरीकी FBI डायरेक्टली चयो त हिंदुस्तान जो जेको राज एजेंट आहिनि उहो मुलविस आहिनि। सो इहो सिर्फ़ु हिंदुस्तान जो मामिलो न आहे। टू बी वेरी स्पेसिफिक तव्हां मोसाद जो ज़िक्र करे आयो। मोसाद मशहूरु आहे जेके इसराइल जा सो कॉल्ड जेके हिट लिस्ट ते माण्हू आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ मुल्कनि में
जिथे बि हुजनि दुनिया में उन्हनि खे क़तल करण में। सो जॾहिं उन्हनि खे अमेरिका या उन्हनि जो ठाहियल ऑर्डर मूसाद खे रोके न पिए सघियो, इसराइल खे चए कोन पिए सघियो त बाबा इहो जेको तव्हां करो था इहो गैर अख़लाक़ी गैर सियासी जेको आहे उहो अमल आहे। दुनिया पूरी में जेको आहे उहो जेके माण्हू आहिनि उहे ॿियनि मुल्कनि में असाइलम वठंदा आहिनि, छाकाणि त उते उन्हनि जूं मूवमेंट्स हलंदियूं पियूं आहिनि, उहे पंहिंजे मुल्क में या जेको मुल्क आहे उन में पर्टिकुलर मुल्क उन में उहे महफ़ूज़ न आहिनि हूंदा। सो असाइलम सीकर्स ते बि तव्हां ॾिठो त मूसाद हमला शुरू कया, दुनिया पूरी में हमला शुरू कया। मूसाद खे त इजाज़त हुई त उहो अमेरिका में भले फ़लस्तीनी घुरबल माण्हू आहिनि या ॿिया जेके बि उन्हनि खे घुरबल माण्हू हुआ उन्हनि खे मारे छॾे या उन्हनि खे क़तल करे छॾे। तुर्की में क़तल कयो वियो ईरानी माण्हुनि खे, ईरान ख़ुदि में स्ट्राइक कयूं वियूं, इराक में स्ट्राइक कयूं वियूं। ख़ुदि CIA अमरीकी CIA तव्हांखे ख़बर आहे त हुन आम सिविलियन त न पर दुनिया जा हेड ऑफ स्टेट बि माराए छॾिया। कंहिंखे फाई ॾेराई, कंहिंखे सिधियूं गोलियूं हणायूं, कंहिंखे जहाज़ क्रेश कराए मारे छॾियो। मतिलबु त इहो कार्रवाइयूं थींदियूं रहियूं आहिनि, बट हाणे इन खे हिकिड़ो इंटरनेशनल रिकग्निशन जेकॾहिं न पर इंटरनेशनल जेका न्यूज़ बणी आहे स्पेशली जेको पन्नू वारो केस थियो US में उन खां पोइ बणी आहे। ऐं पाकिस्तान बि कार्रवाइयूं कंदो रहियो आहे। तव्हांखे यादि हूंदो त सजाद हुसैन नाले हिकिड़ो द बलूचिस्तान पोस्ट जो साफ़ी हुयो, उनखे स्वीडन में मारियो वियो। ऐं उनखां अलावा जेको करीमा बलोच हुई कैनेडा में, उन जो बि क़तल थियो। सेम लाइक सिचुएशन हुई ऐं कैनेडियन अथॉरिटीज़ चयो त असांखे ख़बर न आहे त कीअं मारियो वियो। ठीकु आहे। ऐं जेके बलोच माण्हू हुआ उन्हनि चयो त उन्हनि जो पाकिस्तान क़तल कयो आहे। ऐं हिंदुस्तान बि अहिड़े रीतियूं कार्रवाइयूं कंदो रहियो आहे। चाहे चीन जा बि तव्हांखे ख़बरूं ॿुधियूं हूंदियूं त दुनिया पूरी में स्पाई जेके आहिनि उहे हेडक्वार्टर्स आहिनि, यानी स्पाई पुलिस दुनिया पूरी में इंटरनेशनल पुलिस जा इदारा चीन क़ाइमु करे वेठो ऐं पंहिंजी हुकूमत जा जेके बि तनक़ीद कंदड़ आहिनि उन्हनि खे निशानो बणाए थो, उन्हनि खे क़तल कराए थो, उन्हनि खे अरेस्ट करे थो। सो इहो नओं न आहे दुनिया में। ठीकु आहे। हाणे ज़रूरत इहा आहे त जेके बि अहिड़े क़िस्म जा तहरीकूं हलाईंदड़ माण्हू आहिनि, जदोजहद कंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे इंटरनेशनल लॉ जे तहत हिकिड़ी असाइलम जी त ओबियसली हिकिड़ी शिक मौजूदु आहे त बाबा जेके बि माण्हू असाइलम हासिल करे सघनि था, जेकॾहिं उहे कंहिं मुल्क में या कंहिं टेरिटरी में पंहिंजो पाण खे महफ़ूज़ नथा सम्झनि। पर ही जेको पावर पॉलिटिक्स ते दारोमदार रखंदड़ इंटरनेशनल ऑर्डर आहे उहो एॾो अनजस्टिफाइड थी चुको आहे जो हू उन में केर बि महफ़ूज़ न आहे। पोइ भले हू केॾो बि जेको आहे मज़लूम छो न हुजे, केॾो बि महकूम छो न हुजे, ही जेके बि मुल्क आहिनि उहे ताक़त जे नशे में अची करे जेको आहे उहो किथे बि पंहिंजा जेके पंहिंजे मुल्कनि ते तनक़ीद कंदड़ आहिनि या ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथाए ॾींदड़ आहिनि या जदोजहद कंदड़ आहिनि, उन्हनि माण्हुनि खे उहो जेको आहे उहो अटैक कनि था, उन्हनि माण्हुनि खे निशानूं बणाइनि था, उन्हनि माण्हुनि खे हू मारीनि था। सो इहो सिर्फ़ु हिंदुस्तान न पूरी दुनिया जो मामिलो आहे। बाक़ी हिंदुस्तान जेकॾहिं कयो आहे त पोइ हिंदुस्तान भले इकोनॉमिकल माइट छो न हुजे, हुनखे जेको आहे ईअं न छॾणु घुरिजे। पर बुनियादी ॻाल्हि इहा आहे त इन ते फ़ैसिलो केरु कंदो, इन ते ऑर्डर पास केरु कंदो ऐं इन ते इन जो नतीजो केरु कढंदो, त उहा का इंटरनेशनल अथॉरिटी मौजूदु न आहे। छाकाणि त अमेरिका ख़ुदि अहिड़नि मामलनि में इन्वॉल्वड आहे, UK इन्वॉल्वड आहे, चीन ख़ुदि इन्वॉल्वड आहे, रूस जूं एजेंसीज़ मशहूर आहिनि दुनिया में। सो मतिलबु त हिंदुस्तान हिकिड़ो ॼण त हुन चयो त जेकॾहिं सभु कनि पिया त असां छो न करियूं, इहा ई कारोबार लॻो पियो। सो कंप्लीट अनारकी आहे। पाण मुख़्तलिफ़ सेशन्स में चवंदा आया आहियूं त इंटरनेशनल पॉलिटिक्स में कंप्लीट अनारकी आहे। हिते कंहिंजे वस न आहे जेको केरु कंहिंखे चवे त बाबा हीअं न हीअं कर। अच्छा ठीकु आहे, इहा ॻाल्हि त थी वई, तव्हां इहा समूरी ॻाल्हि ॿुधाई त बाबा सभु मुल्क कनि पिया पर असां छो न करियूं, यानी इहा त थी वई रीस। पर आलमी दुनिया जा हिकिड़ा कानून थियनि था, सिक्योरिटी काउंसिल जा कानून आहिनि, खोड़ सारियूं वियाना कॉन्फ्रेंस थी चुकियूं आहिनि इन्हनि समूरनि मामलनि ते सॉवरेंटी जे हवाले सां, ऐं सलामती काउंसिल ते इन मामले ते अनेक रिज़ोल्यूशन पास कया आहिनि। अक़वाम मुतहदा जो ख़ुदि ठहणु इन लाइ हो त तव्हां जेके मुल्की सरहदूं आहिनि, जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि, उन्हनि जो एतिराम कयो। तव्हां ॾिठो त ईरानी जेके न्यूक्लियर साइंटिस्ट आहिनि उन्हनि जो क़तलु, ऐं क़ासिम सुलेमानी जो इराक में क़तलु, हाणे ताज़ो जेके ईरानी जनरल हुआ या डिप्लोमेट्स हुआ उन्हनि जी काउंसलेट ते हमिलो थियो। सो इन्हनि जो बुनियादी तौर ते इन समूरे मामले जो हल छा आहे, केरु इनखे यकीनी बणाए सघे? मंसूर ॾिस, वियना कन्वेंशन जेको आहे डिप्लोमेटिक मिशन्स खे उहो कंप्लीट सिक्योरिटी ॾिए थो ऐं उन्हनि जा कुझु पर्क्स एंड प्रिविलेजिस आहिनि। तव्हां ॾिठो त जॾहिं काउंसिल ईरानी काउंसलेट ते हमिलो करे उते ईरान जा माण्हू मारिया विया सीरिया में, त चीन इहो चयो त उहो जेको डिप्लोमेटिक सिक्योरिटी आहे या जेको सफ़ारती जेका इज़त आहे एतिराम आहे, एटलीस्ट उन जो ख़्यालु करियो वञे।
छाकाणि त जंगुनि में बि जेको सफ़ारतकारी आहे, नेगोशिएशन आहे, हिक ॿिए जा जेके इनवॉय आहिनि उन्हनि खे अहिड़ी रीति बुरे तरीक़े सां क़तल कोन कयो वेंदो जहिड़ी रीति हिन इंटरनेशनल ऑर्डर में कयो पियो वञे। ठीकु आहे, माज़ी में बि कयो वियो, हाणे त माना इसराइल खे त खुली छूट आहे न। ठीकु आहे, त उहो कुझु बि करे, कहिड़ी रीति बि करे, हुनखे त केरु चवण वारो न आहे। तव्हां सिक्योरिटी काउंसिल जी ॻाल्हि कई, तव्हां कानून जी ॻाल्हि कई, तव्हांखे यादि सिक्योरिटी काउंसिल रेज़ोल्यूशन पास कयो, पाण लास्ट वीकली में डिस्कस कयो, उनखे 15 ॾींहं थी चुका आहिनि। 15 ॾींहंनि जी सीज़ फायर जे रेज़ोल्यूशन खे अॼु 15-20 ॾींहं थी विया आहिनि, घणा माण्हू क़तल थिया आहिनि उन खां पोइ। हलो फलस्तीनी त छॾो, ठीकु आहे, हुननि इंटरनेशनल एड वर्कर्स जी गाॾी उॾाए छॾी, केरु उन्हनि खे चवण वारो न आहे। यानी इसराइल हिकिड़ो पूरी दुनिया जा मुल्कनि उन्हनि खां ॾाढो आहे। त मंसूर जेको सिस्टम ई जस्टिफाइड न हुजे न, मिसाल जे तौर ते जेकॾहिं केरु इसराइल खे नथो चए सघे त केरु चीन खे बि नथो चए सघे, छो त चीन त इसराइल खां वॾी ताक़त आहे। जेकॾहिं केरु चीन खे नथो चए सघे त पोइ केरु हिंदुस्तान खे बि नथो चए सघे, छाकाणि त हुन वटि किथे न किथे हिकिड़ी ताक़त मौजूदु आहे। त इहा कंप्लीट आहे, इहा कंप्लीट हिकिड़ी सम्झो त हुननि जो जेको इंटरनेशनल रूल बेस्ड ऑर्डर आहे उनजी नाकामी। त हिते केरु बि महफ़ूज़ न आहे, पोइ भले कंहिंजे मुल्क ते कब्ज़ो कयो वञे, उते जदोजहद कंदड़ माण्हू छो न हुजे, डिप्लोमेटिक मिशन छो न हुजे, इवन साइंसदान, माना साइंस छा आहे, साइंस त इल्मु आहे न, पोइ उहो भले कहिड़े क़िस्म जो इल्मु हुजे। ठीकु आहे, साइंसदान बि महफ़ूज़ न आहे, यानी तव्हांजे हिन ऑर्डर में इल्मु बि महफ़ूज़ न आहे। जेकॾहिं कंहिंखे लॻे थो त मंसूर वटि फलाणी इन्वेंशन आहे जेको असांजे लाइ नुक़सानकार साबित थी सघे थी, त उनखे क़तल था करे छॾनि ऐं कुझु नथो थिए। सो हिन सिस्टम खे वरी वापसी जेको आहे उहो आई थिंक के जस्ट जे बुनियादनि ते ठहण जी ज़रूरत आहे। बाक़ी जेसि ताईं ही कंप्लीट अनारकी वारी सूरत हाल आहे, तेसि ताईं हिन में को बहितरी या कंहिं बि कानून ते, जेकॾहिं कानून ठहियो या कानून मौजूदु बि आहे उन ते अमल दरामद न थींदो त अहिड़े कानून खे छा कंदासीं। पोइ परवेज़ मुशरफ जे लफ़्ज़नि में त इहो त पोइ कागज़ जो टुकड़ो हूंदो, खणे टोड़े उछले फाड़े छॾो, पोइ इंटरनेशनल लॉ हुजे या पाकिस्तानी लॉ हुजे, ॻाल्हि मिड़ी बराबरि ऐं साॻी। ठीकु आहे, मंसूर इहा सूरत हाल आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां जॾहिं वीकली कंदा आहियूं त दोस्त चवंदा आहिनि त तव्हां मायूसी फैलाईंदा, पर हक़ीक़त आहे न, सच त सच आहे। तव्हां वञी इंटरनेशनल मीडिया वञी खोले त ॾिसो, अल जज़ीरा जेको आहे उन ते इसराइल में पाबंदी आहे, छाकाणि त हुन हिकिड़ी इन्वेस्टिगेशन कई त बाबा जेको 7 अक्टूबर जो हमलो आहे उहो तव्हां ख़ुदि करायो। त इहा सूरत हाल आहे पूरी दुनिया जी। ऐं आऊं पंहिंजी पहिरीं ॻाल्हि में रखिया आयो आहियां त इसराइल पूरी दुनिया खां ॾाढो आहे। रमज़ान जो बाबरकत महीनो गुज़रे वियो, फलस्तीननि खे मस्जिदुल अक़सा त घोरियो, उन्हनि खे पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न हुआ। गज़ा जूं इमेजिस जेके आहिनि उहे कंप्लीटली डिस्ट्रॉइड आहे, ॼण उते को एटम बम किरियो हुजे, या ॼण को आसमान मां को इहो शाहाब साकिब जेके पाण मिट्योराइट चऊं था उन जो उहो किरियो हुजे ऐं अचानक सां कंप्लीट जा कंप्लीट टेरिटरी ख़तम थी चुकी हुजे। इहा सूरत हाल आहे। सिक्योरिटी काउंसिल रेज़ोल्यूशन बि पास करियो ऐं उनखां अलावा इसराइल जा उहे जेको ऑफेंसिव आहे, सो कॉल्ड ऑफेंसिव, उहो जारी आहे। ऐं हाणे त कोशिशि पई कई वञे त ईरान खे किथे न किथे जंग में एंटर करायो वञे, हुनजी सीरियन काउंसलेट ते हमिलो कयो वियो, हुनजे माण्हुनि खे मारियो पियो वञे, हिज़बुल्ला जे फाइटर्स खे मारियो पियो वञे। सो हिकिड़ो कंप्लीट माना प्लानिंग तहत ॼण इसराइल वधे थो पियो। ऐं जो बाइडन हुतां खां त कंडेमनेशन करे थो, हुतां खां जेको आहे उहो हथियार विकिरो करण जी सेनेट मंज़ूरी ॾिए थी। सो इन सूरत हाल खे तव्हां किथे था ॾिसो, इन गज़ा वारी सूरत हाल? हफ़ीज़, वॾी महिरबानी, तव्हां बि हिन ते तफ़सीली ॻाल्हाया आहियो वियना कन्वेंशन वारे समूरे मामले ते। बहरहाल पाण ही जेको सीज़ फायर थियो 15 ॾींहं थी विया हूंदा सिक्योरिटी काउंसिल में, जंहिंमें अमेरिका त हुनखे हिन दफ़े वीटो न कयो, जंहिंमां इहो पाण खे लॻो पिए त हाणे अमेरिका बि थकिजी चुको आहे, या हथियारनि जी सप्लाई त ठीकु आहे पर आलमी तौरु इसराइल ऐं अमेरिका जो जेको मोराल आहे उहो तमामु घणो कमज़ोर पियो थिए। तव्हां ताज़ो ट्रंप जो बयानु ॿुधो हूंदो। ट्रंप चयो त इसराइल खे हाणे फौरी तौर ते जेका गज़ा में जंग आहे इहा बंदि करणु घुरिजे, अदरवाइज़ इसराइल जेको आहे उहो समूरी दुनिया में जेको हुनजो वजूद आहे ऐं हुनजो जेको इख़लाक़ी मयार आहे जेको असां बरक़रार रखियो, यूरोपी क़ुवतुनि त बाबा हिननि सां वॾो ज़ुल्म थियो, होलोकास्ट में ॿियो टियों, इन करे हिननि खे हक़ आहे त हीअ पंहिंजी रियासत ठाहिनि ऐं हिते मिडल ईस्ट में अनेक मुखालफ़तुनि जे बावजूदि हिते रहनि। सो इहो हिननि जो जेको जवाज़ आहे, या जेको असां 75 सालनि खां जेका असां प्रोपगंडा कई आहे उहा ख़तमु थी वेंदी। सो हाणे पाण सिक्योरिटी काउंसिल वारो मामिलो ॾिठो, शायदि पाण हुन ते डिस्कस न कई हुईसीं छाकाणि त गुज़िरियल 2 हफ़्तनि खां सेशन्स न थी सघिया आहिनि। सो हिन दफ़े सिक्योरिटी काउंसिल में
15 जेके मेंबर मुल्क आहिनि सलामती काउंसिल जा, उन्हनि मां 14 इहे वोट ॾिना, जंहिंमें बर्तानिया, फ्रांस, जर्मनी इहे बि शामिल हुआ। हाणे जन मां इहो महसूस पियो थिए त जेके अॻु में इसराइल सां गॾु बीठल हुआ उहे हाणे फ़लस्तीननि सां गॾु बीठा आहिनि। यानी हू पंहिंजे अंदरि उन्हनि जे मुल्कनि जे अंदरि जेका हिकिड़ी वॾी अवामी जिदोजहद आहे, जेका फ़लस्तीननि जे हक़ में जेको हेॾो वॾो अवामी भौचाल आहे, उन जे अॻियां ऋषि सोनक या ॿिया टिया जेके बि आहिनि उहे बीह नथा सघनि। इन करे ईअं पाण चऊं त अणसिधी तरह उन्हनि सरेंडर करे छॾियो ऐं उन्हनि इसराइल खे नाराज़ बि कयो आहे। अमेरिका हिन दफ़ो उनखे वीटो न कयो, उन खां पहिरियां हुन 3 दफ़ा उन ते वीटो पावर इस्तेमालु कयो, जेके सिक्योरिटी काउंसिल में रेज़ोल्यूशन ईंदा रहिया रूस ऐं चीन तरफ़ां या ॿिया बि ईंदा रहिया। पर हिन दफ़े चवंदा त अल जज़ायर उहा करारदाद पेश कई जंहिं ते वोटिंग थी ऐं ॿिया टिया मामला, ऐं पोइ अमेरिका उन में वीटो न करे सघियो ऐं नेतन्याहू उन ते ॾाढो नाराज़ थियो आहे यूरोपी कुवतुनि सां, छाकाणि त उन्हनि जो बेबी आहे। यासिर अरफात चवंदो त इसराइल उन्हनि जो बेबी आहे, पर हिन वक़्तु नेतन्याहू उन्हनि जो बेबी आहे मिडल ईस्ट में, पर उहो बेबी लाडलो ॿार उन्हनि जी कंहिं बि रीति ॿुधण लाइ तयारु कोन्हे। जेके एड वर्कर्स आहिनि उन्हनि ते अटैक्स पिया कनि। वॾो हफ़ीज़ अलमियो इहो न आहे जेको तव्हां चई आहियो त को इसराइल सिक्योरिटी काउंसिल जे रेज़ोल्यूशन खे 2728 जेको हाणे पास थियो उनखे नथो मञे। मसइलो आहे त इसराइल 1947 नवंबर 29 नवंबर 1947 ते जेको हिकिड़ो रेज़ोल्यूशन पास थियो अक़वाम मुतहदा मां, जंहिंमें 2 स्टेट सोल्यूशन हुयो, यानी 55% इसराइल खे, 45% फ़लस्तीननि खे, इसराइल उनखे ई नथो मञे। ऐं उन खां वठी हिकिड़ा ईअं तव्हां सम्झो त 150 खां मथे सलामती काउंसिल रुॻो इसराइल जे ख़िलाफ़ करारदादूं पास कयूं आहिनि। उन्हनि मां हिकिड़े ते बि इसराइल हिन वक़्त ताईं अमल न आहे कयो। घणनि खे त अमेरिका वीटो कंदो रहियो, जेके वॾा वॾा मामला हुआ, पर जेके करारदादूं अनेक कोशिशुनि जे बावजूदि पास थी सघियूं उन्हनि ते इसराइल अॼु ॾींहुं ताईं अमल न आहे कयो। यानी हाणे तव्हां ॾिसो, हिकिड़ी मशहूरु करारदाद आहे सलामती काउंसिल जी 1967 वारी 242 242, जंहिंमें ऑक्यूपाइड गोलान हाइट्स, शेबा फार्म्स ऑफ लेबनान, गज़ा, वेस्ट बैंक, ईस्ट यरूशलम, इन्हनि सभिनी तां उनखे हथु खणणो आहे। वेंदे साइनाई पेनिनसुला पर उहो 78 में कैम्प डेविड अकार्ड थियो, उहो ज़ाती ॻाल्हि ॿोल जे ज़रिए उहे इलाइक़ा मिस्र खे वापसि थिया, पर इसराइल सलामती काउंसिल जी कंहिं बि ॻाल्हि खे मञण लाइ तयारु कोन्हे। हिन वक़्तु बि गोलान हाइट्स, गज़ा, वेस्ट बैंक ईअं सम्झो त इहे अणसिधी तरह ऑक्यूपाइड आहिनि। ईस्ट यरूशलम ऑक्यूपाए लॻो पियो आहे, शेबा फार्म्स, अपर गलीली, सो अहिड़ा खोड़ सारा मामला। हाणे 15-20 ॾींहं थी चुका आहिनि जीअं तव्हां चयो, उन खां बाद बि 2 खां 3 हज़ार मासूम फ़लस्तीनी क़तल कया विया आहिनि। हीउ रमज़ान जो महीनो जेको अमुन जो महीनो आहे, जंहिंमें अक़वाम मुतहदा जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गतरस बि इहो चयो त बाबा ही पीस जो महीनो आहे, हारमोनी जो महीनो आहे, तव्हां सभु गॾिजी करे यहूदी, मुस्लमान, ईसाई, उहा अमुन जी सरज़मीन आहे, पैगम्बरनि जी सरज़मीन आहे, मुक़दस सरज़मीन आहे, तव्हां टिनी मज़हबनि जे माण्हुनि जी सरज़मीन आहे, उते तव्हां पीस क़ाइमु कयो ऐं मुस्लमाननि खे इहा इजाज़त ॾियो त हू रमज़ान में घटि में घटि सुकून सां इबादत करे सघनि, पंहिंजे घरनि में रही सघनि, पंहिंजे ॿारनि खे घटि में घटि हू सुकून सां दफ़नाए था सघनि, पंहिंजी औरतुनि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे बुज़ुर्गनि खे। पर इसराइल उहो बि मञण लाइ तयारु कोन्हे। हाणे सिचुएशन इहा आहे जो सलामती काउंसिल रेज़ोल्यूशन पास करे छॾियो, उन जे बावजूदि अमेरिका ऐं यूके हुनखे हथियार सप्लाए पिया कनि, जेका आलमी कानूननि जी संगीन भञकड़ी न पर लताड़ आहे। तव्हां यानी कहिड़ी रीति हिनखे जस्टिफाए कंदव त बाबा 35,000 फ़लस्तीनी क़तल थी चुका आहिनि, अक़वाम मुतहदा रेज़ोल्यूशन करारदाद पास करे चुकी आहे त फौरी तौर ते जंगबंदी कयो ऐं उन जा ठाहींदड़, उन सलामती काउंसिल उन इदारे जा ठाहींदड़ उनखे लताड़े करे उन हिकिड़ी कब्ज़ागीर कुवत खे हथियार फराहम पिया कनि त तव्हां हिन बाबरकत महीने में हिकिड़ा ख़ाली हथ माण्हू आहिनि जिन खे हेठां बि मारियो पियो वञे, मथां उन्हनि ते बम पिया वसाए वञनि। यानी हिकिड़े पासे अमेरिका नेतन्याहू खे चए पियो तव्हां फौरी तौर ते जंगबंदी कयो, ॿिए पासे उन्हनि खे हथियार पियो फराहम कयो। सो इहो समूरो हिननि जी, मां ईअं पियो सम्झां त इहा हिननि जी हिकिड़ी वॾी नाकामी थी आहे, न रुॻो अक़वाम मुतहदा जी पर ख़ुदि इसराइल जी बि, जो हू अमेरिकी हथियारनि खां सवाइ हिकिड़ो हफ़्तो बि जेका एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस आहे इन द मिडल ईस्ट, उते उन्हनि सां विड़ी नथो सघे। कल्ह यौमुल कुद्स हो, जेको रमज़ान जे आख़िरी जुमे ते मल्हायो वेंदो आहे, समूरे अरब मुल्कनि में थींदो आहे, मुस्लमान मुल्कनि में थींदो आहे, उन में रैलियूं निकिरंदियूं आहिनि। सो कल्ह 3 ॾींहंनि में हिकिड़ी वर्चुअल मीटिंग हुई, सॼी एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि सभिनी जो जेको सुप्रीम लीडर आहे उहो सैयद आयतुल्लाह अली खामनई आहे, ईरान सुप्रीम लीडर। उते उन्हनि सभिनी गॾिजाणी कई, जंहिंमें हसन नसरुल्लाह चयो, जेको हिज़बुल्लाह सरबराह आहे,
उन चयो त इसराइल मुकमल तौर ते जंग हाराए चुको आहे ऐं 7 अक्टूबर जे हमले इहो साबित करे छॾियो आहे त दुनिया जी का बि जेका कुवत आहे, का बि कुवत आहे, उहा मक़ामी मज़ाहमत तारियो जटा नथी करे सघे। ऐं उन इहो बि चयो त जेकॾहिं बाबा इसराइल सम्झे थो त हमास हाराए चुकी आहे, हमास ख़तम थी चुकी आहे, ऐं हू पाण इसराइली दावा पियो करे त असां मिडिल गज़ा, नॉर्थ गज़ा ऐं हाणे साउथ में जेके ख़ान यूनिस ताईं असां क्लियर करे छॾियो आहे, बाक़ी रफ़ा में त 15 लख आम माण्हू पिया रहनि। जेकॾहिं हमास हाराए चुकी आहे त पोइ तव्हां कतर में ॻाल्हियूं कंहिंसां पिया कयो, तव्हां कायरा में ॻाल्हियूं कंहिंसां पिया कयो, या मूसा सरबराह उते भला को पंहिंजे वॾड़नि खे ख़तमो ॾियारण त न आहे वियो न, लाज़मी तौर ते पंहिंजा हॉस्टेजिस वापसि वराइण लाइ वियो आहे ऐं उते उन्हनि सां ॻाल्हियूं पियो करे। यानी तव्हां गुज़िरियल 6 महीननि खां हमास खे ख़तमु त परे जी ॻाल्हि आहे, पर जेके तव्हां हॉस्टेजिस आहिनि चओ था त उहे गज़ा में लिकल आहिनि, उहे तव्हां गज़ा में वापसि न आयो वराए सघिया, त इहा हिकिड़ी वॾी हिननि जी नाकामी आहे। इसराइल जंग जे मैदान में का बि अचीवमेंट हफ़ीज़ हासिल न आहे करे सघियो, इन करे उन हफ़्तो थियो आहे उन छा कयो जो सीरिया में, शाम में हू मुसलसल हमला कंदो रहे थो, पर सफ़ारत खाने खे, ईरानी सफ़ारत खाने खे टारगेट कयो, जेका आलमी कानूननि जी हिकिड़ी संगीन भञकड़ी आहे, वियना कन्वेंशन जी भञकड़ी आहे। हाणे तव्हां ॾिसो ईअं त बाबा रशिया बि न पियो करे यूक्रेन में, त हुते अमेरिकी, फ्रांसीसी, जर्मनी या नेटो जे मुल्कनि जूं एम्बेसीज़ आहिनि को उन्हनि खे टारगेट करे। समूरी दुनिया में ईअं किथे बि न पियो थिए। हिते ईरानी जनरल या ईरानी सलाहकार जेके शाम में हुआ, उहे डिप्लोमेटिक मिशन ते हुआ, उन्हनि खे टारगेट कयो आहे। पोइ इसराइल पंहिंजे माण्हुनि खे इहो ॻणाए पियो त असीं जंग जे मैदान में मुख़्तलिफ़ फ्रंट ते विढ़ूं पिया। हफ़ीज़ इहो इसराइल ईअं मुख़्तलिफ़ मोर्चनि ते पंहिंजी क़ौम खे पंहिंजे जेके सेहूनी आहिनि उन्हनि खे, क़ाबिज़ सेहूनी जेके आहिनि उन्हनि खे ॿुधाए पियो त असीं मुख़्तलिफ़ फ्रंटनि ते जंग पिया विढ़ूं, ऐं तव्हां बि जेकॾहिं तल अवीव में या हैफ़ा में या यरूशलम में जेकॾहिं असांजे ख़िलाफ़ु, हुकूमत जे ख़िलाफ़ु, फ़ौज जे ख़िलाफ़ु जेकॾहिं मुज़ाहिरा कंदव ऐं इहो चवंदव त तकिड़ो हॉस्टेजिस खे जेके यरगमाली आहिनि उनखे वापसि आणियो, त पोइ इहो इहा रियासत सां, पंहिंजी रियासत सां दुश्मनी चइबी। सो हाणे तव्हां ॾिठो, मूं तव्हांखे इसराइल जी जीअं ॻाल्हि ॿुधाई, हू जेका बैटल फील्ड आहे, जेका हक़ीक़ी तौर जेका गज़ा में जंग हले पई, उते त हू नाकाम थी चुको आहे मुकमल तौर ते, हमास खे या जिहाद इस्लामी खे या जेका पॉपुलर आर्मी आहे जॉर्ज हबाश वारनि जी, उनखे ख़तमु करण में, या इन करे हाणे हू लबनान में अटैक्स पियो करे, पर उहे अटैक्स कहिड़ा आहिनि, ड्रोन अटैक्स आहिनि। जीअं हाणे काउंसलेट खे निशानो बणायो वियो ऐं पंहिंजी क़ौम खे ॾेखारियो वियो त असां वॾी हिकिड़ी अचीवमेंट हासिल कई आहे। ॿिए पासे हू ईरान ते अहिड़े क़िस्म जा हमला करे, छाकाणि हू पाण अकेले सिर्फ़ु जंग हाणे न पियो विड़ी सघे, जंग उहा धण पासाई जंग थी वई आहे, जंहिंमें अरब या एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस उन जंग में काहे पई आहे। इन करे हाणे इसराइल उन काउंसलेट ते, ईरानी काउंसलेट ते, सफ़ारत खाने ते हमिलो करे अमेरिका खे उन जंग में ऐं ईरान खे उन जंग में छिके अचणु चाहे थो। पहिरीं त जेकॾहिं ईरान उन जो को जवाबु ॾींदो, जीअं अॻु में कुवैत फ़तह थियो हुयो, जंहिं वक़्तु सदाम कुवैत खे फ़तह कयो, त उन वक़्तु सभु अरब जेके मुल्क हुआ उहे अमेरिका सां गॾु वञी बीह रहिया। उन वक़्तु सदाम छा कयो जो हुन तल अवीव ते रॉकेट फायर कया, बैलिस्टिक मिसाइल, ऐं सदाम खे इहो त इसराइल जेकॾहिं इराक ते जवाबी कार्रवाई कंदो त उते मुक़दस इमामनि जा रोज़ा आहिनि, उन जे बदिले में जेका अरब आहिनि उहे अमेरिका खां, इसराइल खां अलॻि थी करे मूंसां गॾु अची बीहंदा ऐं मुंहिंजी हिमायत कंदा। पर उन वक़्तु जेको बुश हो अमेरिकी सदर, उन इसराइल खे सम्झायो त तव्हां कंहिं बि क़िस्म जो को बि रद्द अमल न ॾियो, वक़्तु अचण ते सदाम खे सबक़ सेखारिबो तल अवीव ते हमलनि जो। ऐं उन खां पोइ अॻिते हली 2003-4 में 5 में सदाम खे वॾो सबक़ सेखारियो वियो। सो हफ़ीज़ हाणे ईअं पियो थिए जो हीअ चाहींदा त ईरान सिधो संको इसराइल ते हमिलो करे, पंहिंजी प्रॉक्सीज़ जे ज़रिए, पंहिंजा जेके ग्रुप्स आहिनि, उनजा जेके इलाक़ाई रेज़िस्टेंस ग्रुप, उन्हनि जे ज़रिए न, पर जीअं असां हुन जे माण्हुनि खे डायरेक्ट निशानो पिया बणायूं, ईअं ईरान बि हिन जंग में छिकिजी अचे त असीं इसराइल जीअं उहो यूरोपी क़ुवतुनि खे गॾे करे हिन मिडिल ईस्ट में वठी अचे, जंहिंजी हमेशह इसराइल जी उहा ख़्वाहिश रही हुई, ऐं अमेरिका यूरोप खां जूं हिन जंग खां अॻु में शिकायतूं हुयूं त तव्हां हाणे रूस ऐं चीन वारे पासे लॻी विया आहियो, पर मिडिल ईस्ट में तव्हां असां ते ध्यानु नथा ॾियो। इन करे हिते जेका रेज़िस्टेंस आहे या रेज़िस्टेंस फोर्सिस आहिनि उहे मज़बूत पियूं थियनि। सो हाणे तव्हां ॾिठो त सिक्योरिटी काउंसिल जो रिज़ोल्यूशन पास थी वियो, उनजे बदिले में बि कुझु कोन थियो। ईरान त असां बाबा प्रेशर पियो बिल्ड करे न तव्हां ते कंहिं बि ज़रिए त इसराइल उन ते अमल करे। कुझु महीना अॻु जॾहिं यमन जे हौसी बाग़ियुनि जे ख़िलाफ़ सिक्योरिटी काउंसिल मां हिकिड़ी करारदाद पास थी, उन में होसिन खे इहा तंबीह कई वई त बाबा तव्हां जेके कमर्शियल इंटरनेशनल शिप्स आहिनि उन्हनि खे टारगेट न कयो। हालांकि होसी हिन वक़्तु ताईं बि जेके इंटरनेशनल कमर्शियल शिप्स आहिनि उनखे टारगेट न पिया कनि, ऐं कल्ह जो इहो बयानु आहे त असीं
60 जेके बहरी इंटरनेशनल कमर्शियल जेके शिप्स आहिनि या जहाज़ आहिनि उनखे त गुज़रण पिया ॾियूं जंहिंजो इसराइल सां तालुक़ु न आहे, पर जंहिंजो इसराइल सां तालुक़ु हूंदो असीं उन्हनि खे टारगेट कंदासीं। पर उन वक़्तु जॾहिं उहा करारदाद सिक्योरिटी काउंसिल पास कई, उन में इहो त किथे बि कोन लिखियल हो त तव्हां यमन ते वञी अटैक्स कयो, पर अमेरिका यूके उन्हनि मेरिटाइम फोर्स ठाही ऐं यमन ते हुननि वञी हमला कया। उन खां अॻु में जॾहिं सदाम कुवैत खे फतह कयो, तव्हां ॾिठो त उन वक़्तु सलामती काउंसिल हिकिड़ी करारदाद पास कई ऐं उन में इहो फ़ैसिलो थियो त सदाम कुवैत मां विथड्रा करे पंहिंजी फ़ौजुनि खे कढी वञे। पर जॾहिं सदाम उन करारदाद खे मञण खां इनकार कयो, तॾहिं अमेरिका 40-50 मुल्कनि जी फ़ौज वठी अची सऊदी अरब में गॾु थियो ऐं पोइ सदाम खे उन्हनि एॾो फोर्स कयो जो हू कुवैत मां हुनखे विथड्रा करणी पई। सो हाणे ज़रूरत आहे त सिक्योरिटी काउंसिल जो जेकॾहिं फ़ैसिलो इसराइल नथो मञे ऐं 1948 खां न पियो मञींदो अचे त उनजी सिक्योरिटी काउंसिल मां या अक़वाम मुतहिदा मां इसराइल जी मेंबरशिप ख़तमु कई वञे या इसराइल जे बुनियाद ते जंहिं फ़ैसिले जे बुनियाद ते ठहियो हो उनखे ख़तमु कयो वञे, छाकाणि हू हिते हिकिड़ी कब्ज़ागिरी फोर्स आहे। या छा ही सिक्योरिटी काउंसिल जो जेको रिज़ोल्यूशन आहे इहो अरबन खे या एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस खे या ईरान खे या OIC खे या मुस्लमान मुल्कनि खे या अथॉरिटी ॾिए थो त हू इसराइल ते गॾियल तौर ते हमिलो करे उनखे पाबंद बणाइनि त हू सिक्योरिटी काउंसिल जे फ़ैसिले खे मञे। हालांकि अमेरिका ऐं यूरोपी क़ुवतूं त हमेशह सिक्योरिटी काउंसिल जी करारदाद जी आड़ वठी ईअं कंदियूं रहियूं आहिनि। तो हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं तव्हां ईरान खे टारगेट बणाईंदो त पोइ उहे जेके ॻाल्हियूं आहिनि, जेके ॻाल्हियूं हलनि पियूं काहिरा या कतर में, उहे बि हफ़ीज़ मुअतल थी वेंदियूं ऐं हीउ जेको ठाह आहे इहो मुमकिन तौर ते न थी सघंदो ऐं नेतन्याहू इहो ई चाहे पियो। अॼु मूं हिकिड़ो बयानु ॿुधो, अमरीकी जेको तर्जुमान आहे मैथ्यू मिलर, उन चयो त बाबा असीं अब्दुल फताह अल सीसी ऐं कतर जे अमीर शेख तमीम खे चऊं था त जेके हिते ॻाल्हियूं हलनि पियूं उन में तव्हां हमास जा जेके अॻवान आहिनि, जेके ऑफिशियल्स आहिनि, उन ते दबाव विझो त हू जंगबंदी खे क़बूल कनि। यानी हाणे हीअ अची एतिरा मजबूत थिया आहिनि अमेरिका, यूरोप या इसराइल, त इसराइल त हिननि जी कोन पियो मञे, पर हू इसराइल खे बचाइण लाइ हाणे हमास हिकिड़े नंढड़े गोरीला ग्रुप ते रेज़िस्टेंस हिकिड़ो नंढड़ो ग्रुप आहे, उन ते एॾनि वॾनि अरब मुल्कनि खां दॿाउ विझराए हिकु पासे उन्हनि जे माण्हुनि खे पीसे करे ॿी हाणे हेॾे वरी ॻाल्हियुनि में उन ते दॿाउ विझी उनखे चवनि था त तव्हां जंगबंदी क़बूल कयो। त हाणे सूरत हाल इहा आहे त इसराइल हाराए चुको आहे ऐं उनजो आख़िरी हल इहो आहे त उहो एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जे साम्हूं सरेंडर करे ऐं फ़लस्तीनी जेका रियासत आहे, जेका अक़वाम मुतहिदा या ॿियूं हाणे दुनिया जूं जेके आज़ादु ख़ुदमुख्तियार रियासतूं आहिनि उहे ठाहिणु चाहिनि थियूं या उनखे मञणु चाहिनि थियूं। इसराइल बि उनखे क़बूल करे जेकॾहिं हू मिडल ईस्ट में पुरअमन नमूने हमेशह जे लाइ रहणु चाहे थो, छाकाणि त हाणे इहो मामिलो सिर्फ़ु गज़ा, वेस्ट बैंक ऐं यरूशलम ताईं आहे, पर पोइ इहो मामिलो समूरे इसराइल जे ख़ात्मे ॾांहुं वञी सघे थो। जी ठीक है मंसूर, थैंक यू सो मच। तव्हां हिन ते तारीख़ी दलीलनि जी बुनियादनि ते ॻाल्हि रखी। बाक़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन सिस्टम खे जेको आहे इंटरनेशनल ऑर्डर आहे उन में रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे, छाकाणि त हू जेके आलमी इलाक़ाई सियासत जा जेके मामला आहिनि या दिफ़ा जा जेके मामला आहिनि या इंसानी भलाई, इंसानी ज़िंदगी जी हिफ़ाज़त जा जेके मामला आहिनि उन्हनि खे हिफ़ाज़त करण में या उन्हनि खे सिक्योर करण में मुकमल तौर ते नाकाम वियो हुयो। पोइ उहो भले इसराइल जो मामिलो हुजे, उहो हिंदुस्तान जी जारियत हुजे ॾखिण एशिया में, या पाकिस्तान जा मामला हुजनि या चीन ऐं अमेरिका जहिड़े सुपर पावर जा मामला छो न हुजनि। सो हिकिड़ो इक्विटेबल ऐं जस्ट जे बुनियाद ते, बराबरी जे बुनियाद ते, मुल्कनि जी बराबरी जी बुनियाद ते हिन ऑर्डर खे नए तरीक़े सां जेको आहे ठाहिण ऐं संवारण जी ज़रूरत आहे। ऐं उन जे लाइ सिक्योरिटी काउंसिल अंदरि उन में रिफॉर्म्स करण जूं ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं। उमेद करियूं था त इंसानी भलाई या इंसानी जेका मिज़री आहे उनखे मद्देनज़र रखे इन सिस्टम खे बहितर करण जी कोशिशि कई वेंदी। थैंक यू सो मच। तव्हां असांखे ॿुधो, इंडस डायलॉग खे सपोर्ट करियो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो, सब्सक्राइब करियो अगरि जेकॾहिं तव्हां न आहे कयो त, ऐं इनशाला सिलसिलो हलंदो रहंदो। थैंक यू सो मच अगेन।